अस्सलाम वालेकुम भाई, नमस्ते दोस्तों। तो दोस्तों ही मुझा दोस्त राशिद अली ऐं मुराद अली, तो इन्हनि दोस्तनि जी फरमाइश ते हिकिड़ी मज़ाया ॻाल्हि जेको आऊं तव्हां दोस्तनि सां शेयर कंदुसि। त दोस्तो ॻाल्हि मज़ाया आहे थोरो। त ॻाल्हि हीअं आहे त जीअं हींअर हिकिड़ो ट्रेंड हले पियो जेको इहो कपूरनि वारो, जेको इहो 97-98 लख, त इन्हनि हवाले सां थोरी हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि आहे। त ॻाल्हि कुझु इन रीति आहे त असांजे ऐं कुझु दोस्त जेके वेठा हुआ हिकिड़ी कचहरी में, मच कचहरी ते वेठा हुआ त उन्हनि में हिकिड़ो दोस्त हो, हू जेको आहे कपूर खणण जो कारीगर हुयो। तव्हां वधीक सम्झो था। ख़ैर हू ज़र ॻाल्हि कचहरी जे विच में हिकिड़ी ॻाल्हि करे त दोस्तनि खे चयो, यार फलाणा, चई छा आहे? चई यार फलाणे ज़मींदार वारो बसूं जेके आहिनि मूंखां भाड़ो वठनि कोन ॾियो। हिकिड़ो चकर चई, वरी माण्हू ॿियूं ॻाल्हियूं कोन, वरी विच में अची टुपो ॾे, वरी चयो यार फलाणी बसनि वारा जेके मूंखां भाड़ो वठनि कोन था। 2-3-4 चकर चई, नेठि हिकिड़ो मूं जहिड़ो किनो वेठो तंग थी, वरी चई यार मामा फलाणी बसनि वारो मूंखां भाड़ो वठनि ई कोन था, ऐं ईंदे वेंदे सफ़ा फ्री में ईंदो आहियां। चयसि हू मूं जहिड़ो छा ख़बर छा थो चए? चए अबा भड़वनि खां कहिड़ो भाड़ा वठंदा।